खान बहादुर जे क़ैद में मूं एतिरो जल्दी ज़मीन लिखी ॾियण जी हामी छो भरी, छाकाणि त तोखां अलॻि थी मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई। छो त दौलत, ताक़त, ज़मीनूं ऐं बिज़नेस तुंहिंजी गैर मौजूदगी में मुंहिंजे लाइ का बि अहमियत न अथई। ज़िंदगी जा अजीब खेल आहिनि, आसान रस्तनि तां जुदा करे छॾींदी आहे, या त बंदि हवेलियुनि में आशिकनि खे गॾु विहारे छॾींदी आहे। इतफ़ाक़ ॾिस, पीउ ऐं पुट ॿई क़ाबू थी विया ऐं मां उन्हनि जो ख़ासि मां ख़ासि दुश्मन जेको उन्हनि जे बेडरूम में उन्हनि जे ई बेड ते वेठो आहियां। क़िस्मत। ऐं शमशू, ख़ुशि नसीबी इहा बि ॾिस त नौकरियाणी टिकी मोकल थी वई आहे। लॻे थो त ही सॼो ख़्याल थी सघे थो असांजी मिलाइण जे करे थियो हुजे। जॾहिं इंसान जी क़िस्मत साथ ॾींदी आहे न त टारियुनि में जेके कंडा हूंदा आहिनि न उहे गुल थी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं क़िस्मत साथ छॾींदी आहे न त हीअं लॻंदो आहे त समुंड जूं छोलियूं पेरनि जे हेठां ज़मीन गढ़ी छॾींदियूं आहिनि। बाबुल, ज़ीनत कोन उथी छा जो तूं चाहे ठाहे आई आहीं? ज़ीनत खे ॾिठोम त सॼी राति छोकिरी निंड कान कई, लुछी पे पुछी पे सॼी राति रोई गुज़ारियोसि। पर फजर महल छोकिरी खे झुटको अची वियो, सोचम छो थारियांसि, तंहिंजे करे आउं पाण चाहे ठाहे आई आहियां। इहो सभु कुझु मूंखे ॿुधाए तूं छा थी चवण चाहीं? इहो ई त सोढे बिना जेका छोकिरी अथई त ज़ीनत इहा मुश्किल जी सघे हा, जीअरी कान रहंदी। छोकिरी मरी बची आहे, सॼी राति सलातियूं मथां पढ़ियूं अथनि, क़ुरान पढ़िया अथनि, साह ई न पियो वरेसि। माइटनि सम्झो त पूरी थी वई, ॾाढो रुना धुना ओ ॼाण पिया करनि, तेसी छोकिरी खे हिॾकी आई। पोइ ॾिठो त साह वरियो आहे, पोइ उथी वेठी आहे, पोइ सभिनीनि खे साह पियो आहे, पर आहे मुश्किल। बाबुल, इहो तुहारो छोरो किथे आहे? छोरो हरू भरू जो उनखे छोरो बोरो न चवंदो कर, ऐं कॾहिं त पुट बि सम्झंदो करीसि। जेॾी केॾी महिल छोरो 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 मुंहिंजो त अंदरि ई सड़ियो वञे, इन करे तुंहिंजी शिकिल ई कान थी वणे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।